नजरीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ या बिशारा सुन लो नज़र वजंदासी ख़ास खबर सिंध के 14 ज़िलनि में पहिरें मरहले में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न में सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम किया विया। घोटकी, सखर, खैरपुर, जैकबाबाद, कशमोर, कंदकोट, कंबर, शहदादकोट, लाड़काणो, शिकारपुर, नौशहर फिरोज़, शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं थरपारकर ज़िलनि में पोलिंग जो अमल बिना वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते झेड़ा, फायरिंग, लठियुनि, स्रोटनि, पथरनि जो वसकारो। 2 ॼणा मारिजी विया, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। कुझु हंधनि ते पोलिंग जो अमल रोकियो वियो। छिकताण केतिरनि ई पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो। वोटर्स परेशान। इलेक्शन कमीशन सिंध के कुछ वार्ड्स में बैलेट पेपर्स से गलत उम्मीदवार जा नाला शाया थियण ते पोलिंग मुलतवी करे छॾी। इलेक्शन कमीशन के तर्जुमान मूजिब उन्हनि वार्ड्स में ॿीहर चूंडुनि लाइ इलेक्शन कमीशन पारां नओं शेड्यूल जारी कयो वेंदो। इलेक्शन कमीशन बैलेट पेपर्स से गलत नाला शाया थियण जी इंक्वायरी जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सखर ज़िले में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। रोहड़ी जे यूसी 25 अलाजुड़ी जागीराणी में पीपी ऐं पीटीआई कारकुननि में झेड़ो। 1 ॼणो क़तल, 3 ॼणा ज़ख़्मी। फायरिंग में अब्दुल कदीर जागीराणी मारिजी वियो। छिकताण वधी वई। कंदरा जे वार्ड नंबर 1 में पीपी ऐं आज़ाद उम्मीदवार जे आमिन में झेड़ो। पोलिंग जो अमल रोकियो वियो। बनवाकिल में मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते झेड़ा, 17 ॼणा ज़ख़्मी। गिरफ़्तारियूं। यूसी जुनास जे फरीद मलिक पोलिंग स्टेशन में पीपी ऐं जेईवाई कारकुननि में झेड़ो, 2 ॼणा ज़ख़्मी। कंदरा जे वार्ड नंबर 11 में आज़ाद उम्मीदवार जे फोथियण खां पोइ चूंड मुअतल कई वई। सांगड़ ज़िले में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग। टंडो आदम जे वार्ड नंबर 13 में 2 सियासी धुरियुनि में झेड़ो। 1 ॼणो मारिजी वियो। झेड़े दौरान पीटीआई उम्मीदवार ज़फ़र गंडापुर जो भाउ केसर मारिजी वियो। टंडो आदम वेझो यूसी मीरसन मरीज़ जे पोलिंग स्टेशन ते पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे आमिन में झेड़ो। छिकताण सबबि पोलिंग जो अमल रोकियो वियो। सांगड़ जे यूसी कोटनवा पोलिंग स्टेशन नंबर 193 ॻोठ पीर बख्शी जुणिजो में जीडीए ऐं पीपी कारकुननि में झेड़ो। लठियूं ऐं स्रोटा लॻण करे 7 ॼणा ज़ख़्मी। कंदरकोट में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते झेड़ा, फायरिंग, लठियूं ऐं डंडा लॻण करे 25 ॼणा ज़ख़्मी। म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 10 ते झेड़ो। औरतुनि वारी पोलिंग स्टेशन ते पोलिंग जो अमल बंदि थी वियो। तंगवाणी में यूसी सैलियानी जे पोलिंग स्टेशन में 2 धुरियुनि में झेड़ो, 10 ॼणा ज़ख़्मी। ख़ान मोहम्मद गुजराणी ऐं रहमत बेजाराणी जी पोलिंगुनि ते बि झेड़ा। फायरिंग, पोलिंग जो अमल बंदि। घोसपुर वेझो दुरानी मार्च जे कचे वारे इलाइक़े में जेयूआई उम्मीदवार जे एजेंट समेत 10 ॼणनि खे हथियारबंदनि यरगमाल बणाए वरितो। गुडू जी टाउन कमेटी जे वार्ड नंबर 10 ते पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे आमिन में झेड़ो। पोलिंग जो अमल रोकियो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मकानी चूंडुनि दौरान झेड़ा, फायरिंग। मीरपुर माथले जे इलाइक़े जरवार वेझो यूसी डांगरो में पोलिंग स्टेशन अवलगढ़ी में झेड़ो, फायरिंग, लठियूं लॻण करे 13 ॼणा ज़ख़्मी। खानपुर वेझो खानगढ़ तालुके जे यूसी अलीमहर जी पोलिंग स्टेशन वलूमहर ते पीपी ऐं जीटीए कारकुननि में झेड़ो। 4 ॼणा ज़ख़्मी। रेती वेझो ॻोठ केयर ॾहर में पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि में झेड़ो। पुलिस ऐं रेंजर्स कुझु देरि खां पोइ पोलिंग जो रुकियल अमल ॿीहर शुरू कराए छॾियो। लाड़काणे ज़िले में मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। मुख़्तलिफ़ हंधनि ते झेड़ा। हैदरी टाउन जे पोलिंग नंबर 4 ते छिकताण। पोलिंग इंचार्ज जो प्रिज़ाइडिंग ऑफिसर ख़िलाफ़ एहतिजाज। मुंहिंजे थोरो भरिसां ॻोठ सौबदार सरगाणी में पोलिंग स्टेशन ते जीडीए ऐं पीपी वर्करनि में झेड़ो। केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। झेड़े खां पोइ सेड़ विलेज जी पोलिंग बंदि थी वई। लाड़काणे में म्यूनिसिपल टाउन कमेटी दड़ी जे करमान बाग मिसन पुलिस पोलिंग स्टेशन ते आज़ाद उम्मीदवारनि अब्दुल रऊफ़ शेख जो चीफ पोलिंग एजेंट बैरिस्टर अख्तर जब्बार शेख गिरफ़्तार।
शहदाद कोट वासी अख्तर जब्बार शेख के चीफ पोलिंग एजेंट मुक़रर करण तां आज़ाद उम्मीदवारनि ऐं पीपी कारकुननि में छिकतान। पुलिस बैरिस्टर अख्तर जब्बार शेख के गिरफ़्तार करे मार्केट थाने मुंतकिल करे छॾियो। बैरिस्टर अख्तर जब्बार शेख जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ थाने 12 हामिन जो एहतजाज। कंबर शहदाद कोट ज़िले में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते छिकताण। कंबर जे यूसी आबड़ी में औरतुनि जी पोलिंग ते झेड़ो। 3 ॼणा ज़ख़्मी। यूसी कलर में वोटर लिस्टुनि ते एतिराज़ सबबि वोटिंग जो अमल बंदि कयो वियो। मई मकोल पोलिंग स्टेशन ते ॾफेड़ पैदा थियण ते प्रिज़ाइडिंग ऑफिसर औरतुनि जी पोलिंग बंदि कराए छॾी। कंबर जे म्यूनिसिपल कमेटी जे वार्ड नंबर 12 जे पीपी शहीद भुट्टो जे उम्मीदवार जो चूंड निशान तब्दील कयो वियो। नसीराबाद जे यूसी मियादा चिंजड़ी में जान मोहम्मद चिंजड़ी पोलिंग स्टेशन ते झेड़ो। 10 ॼणा ज़ख़्मी। पोलिंग जो अमल बंदि थी वियो। नसीराबाद टाउन कमेटी जे वार्ड नंबर 9 जे पोलिंग स्टेशन मेन बॉयज़ प्राइमरी स्कूल में पीपी ऐं पीपी शहीद भुट्टो जे कारकुननि में झेड़ो। पोलिंग जो अमल बंदि कयो वियो। शहीद बेनज़ीराबाद में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। नवाबशाह वेझो ॻोठ अली नवाज़ शाह कॉलोनी जी पोलिंग ते हथियारबंद स्टाफ खे यरगमाल बणाए समूरो सामान खणी विया। सराड़ी जे यूसी हबीबुल्लाह किरियो जी पोलिंग स्टेशन में वो ख़ान ज़रदारी ते झड़ो। पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे हामियुनि में वोट कास्ट करण तां छिड़ो थियो। पोलिंग जो अमल रोकियो वियो। गुपचाणी वेझो ॻोठ अली बख़्श खोखर जी पोलिंग स्टेशन ते छिकताण पोलिंग जो अमल बंदि करायो वियो। थरपारकर ज़िले में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। कलोई जे पोलिंग स्टेशन अलजड़ियो लुंड में झेड़ो। फायरिंग में केतिरनि ई माण्हुनि जे ज़ख़्मी थियण जा इतला। पोलिंग स्टेशन पाटार ते झेड़ो। पोलिंग स्टेशन बंदि थी वई। यूसी जोड़ो जी पोलिंग स्टेशन टोभारियो ते झेड़ो। 2 ॼणा ज़ख़्मी। खैरपुर में मकानी चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते झेड़ा। वार्ड नंबर 17 जी पोलिंग स्टेशन ते पीपी ऐं आज़ाद उम्मीदवारनि जे हामियुनि में झेड़ो। चूंड जो अमल आर्ज़ी तौर ते बंदि कयो वियो। पीर जो ॻोठ में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पीर जो ॻोठ वेझो यूसी वॾा मैसर जे नोराजा ऐं पलेजा पोलिंग ते झेड़ो। पीपी ऐं जीटीए जे कारकुननि में झेड़नि दौरान फायरिंग। वोटिंग जो अमल बंदि कयो वियो। ठरी मीरवा में टाउन कमेटी जे वार्ड नंबर 2 जी पोलिंग स्टेशन ते झेड़ो। पोलिंग बंदि। नौशहर फिरोज ज़िले में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। मुख़्तलिफ़ हंधनि ते झेड़ा। नवां जोतई भरिसां यूसी ॾे पारजा जी पोलिंग स्टेशन ते पीपी ऐं जीटीए कारकुननि में झेड़ो। फायरिंग लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण करे 12 ॼणा ज़ख़्मी। छिकताण भिरिया रोड वेझो चई सुलेमान में पोलिंग स्टेशन ते झेड़ो। वोटर्स में भाज पइजी वई। फायरिंग में मीरापुर में मकानी चूंडुनि दौरान गवर्नमेंट गर्ल्स सेकेंडरी पोलिंग स्टेशन ते छेड़ो। पीपी ऐं शहरी इताद जे हामियुनि में झेड़े दौरान लठियुनि पथरनि ऐं मुकुनि जो वसकारो। 4 ॼणा ज़ख़्मी। उमरकोट ज़िले में भी मकानी चूंडुनि लाइ पोलिंग जो अमल जारी। उमरकोट जे शाह मर्दान शाह यूसी जी पोलिंग स्टेशन से झेड़ो। रेंजर्स 7 हथियारबंदनि खे गिरफ़्तार करे वरितो। यकीन आहे त मकानी चूंडुनि में सिंध जो बाशऊर अवाम सूबे में जारी बेनज़ीर जी तरक़ी जे तसलसल खे वोट ॾींदो। अवाम मसइलनि जे हल ऐं चिटदार तरक़ी लाइ इख़्तियारनि खे हेठिएं सतह ते मुंतक़िल करणु पीपी जो मंशूर आहे। सिहत तालीम ऐं महिनत जे हवाले सां पीपी जी कारकर्दगी ॿियनि सूबनि जी भेट में बेमिसाल आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो सिंध में मकानी चूंडुनि जे हवाले सां पैगाम। संदसि चवणु आहे त पीपी क़यादत अवाम सां जेके वाइदा कया उहे पूरा बि करे ॾेखारिया। अवाम तीर ते ठपो लॻाए मुंहिंजा हथ मज़बूत करे। अवाम साज़िशी तोड़े शैतानी टोलनि जी ज़मानत ज़ब्त करे।
ऐं ठटे जे इलाइक़े मखली वेझो बीठल सुज़ुकी खे तेज़ रफ़्तार ट्रालर जो टक्कर, 3 ॼणा फोत 5 ज़ख़्मी। फोतिन में बदीन वासी मुमताज़ कोपांग, करीम बख्श सामी ऐं गुलाम हुसैन लगारी शामिल। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।